बेगुनाह एक क़ौमी कारकुन के जो अस्पताल मासूम नियाणी के ॾेखारण वियल हो, सिविल अस्पताल टनो मोहम्मद खान समीर पंवर जैसा गॾु उन घरवारी भी हुई, नियाणी भी हुई। पर अब्बास लिगारी जो हिते सूबेदार है संदसि टाउटन सां गॾिजी उनके बेगुनाह ते तशद्दुद करे सिविल अस्पताल में सवे माण्हुनि जी मौजूदगी में खयो। समीर पवार के पूरा केस खत्म करो। बेगुनाह सिविल अस्पताल में समीर पवार के खणी गुम करण वाले से अजीत पवार से अजीत को से बंद करो, बंद करो, आजाद करो, आजाद करो। ये दहशतगर्दी बंद करो, ईमान मुहम्मद बंद करो, ये दहशतगर्दी बंद करो। अब्बास लिगारी थे, अब्बास लिगारी थे, अब्बास लिगारी थे। अजीत कोसे थे, अजीत कोसे थे, अजीत कोसे थे, अजीत कोसे थे। मशात पर सोलस्कार इससे जो सुजीते, इससे शामी बैठे हैं, इससे जो सुजीते सुमेर पावर के आजाद करो, सुमेर पावरता पूरा के खत्म करो, खत्म करो। मुझो देश, मुझो देश, सिंधु देश, सिंधु देश, सीएम सगर, पुलिस गर्दी बंद करो, दादागिरी बंद करो। मशात पर जो सोलस्कार इससे चोते जी सिंध असी जिस कम ज़िले टनो मोहम्मद खान पारा इन एहतजाज ज़रिए इंतज़ामिया जैमें DIG IG सिंध SSP टनो मोहम्मद खान के नोटिस में था आणियूं त असांजे बेगुनाह एक क़ौमी कारकुन के जो अस्पताल मासूम नियाणी के ॾेखारण वियल हो, सिविल अस्पताल टनो मोहम्मद खान समीर पंवर जैसा गॾु उन घरवारी भी हुई, नियाणी भी हुई। पर अब्बास लिगारी जो हिते सूबेदार है संदसि टाउटन सां गॾिजी उनके बेगुनाह ते तशद्दुद करे सिविल अस्पताल में सवे माण्हुनि जी मौजूदगी में खयो। का भी शइ उनखां न निकिती। थाने से खणी अची SHO को नयो आयो है अज़ीज़ खोसे नाले सां, उहो गॾिजी सॾिजी उनके बेगुनाह मैनपुरी में चालान कयो अथनि। असां SSP साहब के वाज़े था करियूं भाउ तव्हां सॼो ज़िलो टनो मोहम्मद खान में असां सां गॾु हलो। कहिड़ो ॻोठ, कहिड़ी बस्ती, कहिड़ी वाइण आहे जिते आइस, हीरोइन, चर्स, आफीम, मैनपुरी नथी मिले। शहर में सरेआम ॾींहुं ॾिठो मोटरसाइकिलूं फुरजनि पियूं, उहे ॾुआरी इन्हनि खां नथा झलजनि। पर एक बेगुनाह अस्पताल में पंहिंजा बच्चा ॾेखारण अचे उन ते तशद्दुद करे ने अब्बास लिगारी खयो आहे, जंहिंजी असां पुरज़ोर मज़म्मत करियूं था। ऐं हिन प्लेटफॉर्म तां असीं घुर था करियूं त हिकदमि सिटी SHO अज़ीज़ खोसे समेत अब्बास लिगारी के मुअत्तल करे हटायो वञे, न त ॿी सूरत में जिस्कम पारां ही एहतजाज जारी रखियो वेंदो, जंहिंजा जेके भी नतीजा निकरंदा उन जो ज़िम्मेवार पुलिस इंतज़ामिया खुद रहंदी। जी सिंध, जी सिंधु देश। साईं GM ते रहबरा जी त तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे, राति खां वठी असीं घोड़ा करे रहिया आहियूं। हिकिड़ो बदमाश ट्राप जो SHO अज़ीज़ खोसो पंहिंजे छालकनि सां ASI अब्बास लिगारी के एतिरो उन फुल पार्क करे ॾिनो आहे, जेको बेगुनाह कारकुन के खणी गुम करे ऐं सॼो ॾींहुं गुमशुदा करे, जेको पंहिंजे बच्चनि लाइ पंहिंजी नियाणी आहे उनखे बुखार आहे झटकियो आहे, जेको उनजो कोर्स हली रहियो आहे सिविल अस्पताल में। समीर पंवर जेको पंहिंजे ॿारनि सां गॾु उते वियो आहे, ॿारनि खे अंदरि छॾे पाण मोटरसाइकिल ते बीठो आहे। कुझु गुंडा पुलिस या अब्बास खोसो अज़ीज़ खोसो, अब्बास लिगारी ऐं ॿिया उन्हनि सां गॾु कुझु छालका हुआ जेके हिननि जा पोइ लॻ आहिनि, जेके हिते कुटण जी चइजे सिंधी में, कुटण जेके उन्हनि सां गॾु हली रहिया आहिनि, उहे माण्हुनि खे बेगुनाह कारकुननि ते टार्चर करे आहिनि। असीं SSP टनो मोहम्मद खान के DIG हैदराबाद के जी सिंध क़ौमी मां जे तरफ़ां इहो चई रहिया आहियूं, टंडे मोहम्मद खान में जेकी मंशात हली रही आहे, मैनपुरी आहे, आइस आहे, सफ़ीना आहे, कहिड़ो किमाम हली रहियो आहे, टंडे मोहम्मद खान में छा कोन्हे। असां सां गॾु हलनि, साफ़ी दोस्त बि असां सां गॾु हलो, असां सां गॾु ॾिसो हर केबिन ते, हर ॻोठ में, हर वसी में पुलिस जी अॻवानी में हली रही आहे। कंहिंजी